ख़बरुनि तबसरनि ऐं तजज़ियनि पुठियां लिकल सच जी तलाश। असांजी एजेंडा अवाम जी तर्जुमानी। रांद हुजे या सियासत, तैलीम हुजे या सेहत। हुमायूं शरीफ प्राइमरी स्कूल जी इमारत में गंदो पानी शहर जो दाख़िल थी वियो आहे। हुमायूं शरीफ वेझो बे फर्नीचर जे खोड़ सबबि ॿारड़ा पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर आहिनि। ॿी ॻाल्हि आहे, हीउ जेको असांजो इलाइक़ो आहे ऐं जेका असांजी कैचमेंट एरिया आहे, जो क़बाइली हिते सिस्टम आहे, हिते झेड़ा न थींदा आहिनि, जंगियूं थींदियूं। अगर असां अॼु भी स्टाफ IHS जो न हुजे, तव्हां अची करे ॾिसो त हिते OPDयूं हलंदियूं, हिते पेशेंट डिलीवरियूं थींदियूं, कुछ भी न थींदो, सब कुछ बंद थी वेंदो। पुलिस जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई हुजनि या मुतासिरनि जा पुलिस मथां इल्ज़ाम। सुल्तानकोट वेझो वकड़ो लिंक रोड ते बबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे। पुलिस मुक़ाबले में ॿ धाड़ियल भाग विया आहिनि। वको पुलिस कल छा मुंहिंजो छोकिरो असांजो वताई वठी पियो, उन्हनि खे मारिया दुश्मन जे हथों। गरीबन खे मारींदा, जेके ॾाढा आहिनि धाड़े हलनि उहे वतंदा घुमंदा, गरीबन मारा। अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ ज़ुल्म, बर्बरियत ऐं ॾाढ ख़िलाफ़ असां लिखंदा रहंदासीं। असांजो अज़म बेबाक सहाफ़त रोक जे रोके सघी। वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ द बहरो बर